अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टाक सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, टिपिकल टाक में मुख़्तलिफ़ किरदार ईंदा रहंदा आहिनि, तव्हां उन्हनि खे पसंदि कंदा आहियो ऐं मुख़्तलिफ़ किरदार जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजे बारे में ॿुधाईंदा आहिनि, जंहिंजो मुआशिरे ते गहरो असरु पवंदो आहे, उहे पंहिंजे बारे में ॿुधाईंदा आहिनि त असां छा आहियूं ऐं किथां शुरूआति कईसीं। अॼु बि पंहिंजे प्रोग्राम में हिकिड़ो अहम किरदारु घुरायो आहे असां पंहिंजे प्रोग्राम में, जेको उनजो नालो त वली मोहम्मद आहे, पर उनजो तख़लुस जेको आहे, तख़लुस चइजे या उनजो लक़ब चइजे विलायती, ऐं कहिड़े क़िस्म जो विलायती आहे, फॉरेनर आहे, ॿाहिरि पढ़ी आयो आहे या रहंदो ई ॿाहिरि आहे, जीअं सेटलर हूंदा आहिनि, त हुन सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। वली मोहम्मद विलायती साहिबु तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं सम्झ में नथो अचे त इहो तव्हां जेको चश्मो पाए वेठा हूंदा स्टूडियो में बि सन ग्लासिस, इहो बराए में लाहे छॾियो, ईअं त लॻे त तव्हां वेल्डर आहियो को या वेल्डिंग करणु आया आहियो हिते, माशाल्लाह फुल सूट में वेठा आहियो, त थोरो फ़र्ज़ु करे हिते को मिनिस्टर को MP मिनिस्टर MP या को सेक्रेटरी लेवल जो सन ग्लासिस पाए न वेहंदा आहिनि मतिलबु तव्हां हुनखे चवंदो त हिकु स्टाइल आहे। तव्हांजो छा अखियूं ॻाढ़ियूं आहिनि, राति जो उजाॻो आहे तव्हांखे, या अखियूं ख़राबु आहिनि, ताज़ी ऑपरेशन कराया आहियो, छा आहे? बिल्कुलु न, मोतियो लथो अथव, स्टाइल आहे हिकिड़ो, स्टाइल स्टाइल हूंदो आहे। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मसइलो इहो आहे जो त सुवालु कहिड़ो कयो? सवाल त अञा ताईं मां कयो न आहे, बसि तव्हांखे इहो चयो त प्रोग्राम जी शुरूआति में थोरो चश्मो मतिलबु तव्हांखे तकलीफ़ ॾिए थो, सन ग्लासिस तकलीफ़ ॾिए थो तव्हांखे? न, मूंखे न थिए थो तकलीफ़, जेकॾहिं महिमान जहिड़ी बेइज़ती करे घुरायो छो था? न बेइज़ती जी ॻाल्हि, महिमान जहिड़ी बेइज़ती करण लाइ तव्हां घुरायो त चश्मो लाहियो, सुभाणे जो बूट लाहे अचो, कपिड़ा लाहे अचो, मतिलबु ईअं तव्हां नथा चई सघूं। मिसाल हिकिड़ो कुझु बि चई सघो था तव्हां मतिलबु तव्हांजी शक्ल में लिखियलु आहे, तव्हां कुझु बि चई सघो था। पाण खे जेको मुतबर सम्झंदा आहियो तव्हां एंकर जेके पाण मुतबर सम्झी करे वेही रहंदो त पाण सुवाल कर त ख़बर पवे। सवाल मूंखे त सुञाण नथो त मुंहिंजा वास्ता केतिरा आहिनि ऐं मां छा कंदो आहियां, किथां आयो आहियां, कहिड़ा वास्ता आहिनि तव्हांजा? बहरहाल केतिरा बि वास्ता हुजनि, तव्हां असांजो हुन सां कोई वास्तो न आहे। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां विलायती, तव्हांजो तख़लुस आहे, लक़ब आहे या छा आहे, निकनेम आहे? सरकार ॾिसो, विलायती मुंहिंजो नालो इन लाइ पियो जो मां हमेशह विलायती रहंदो आहियां। विलायत में रहंदा आहियो? सेटलर आहियो छा हुते? सेटलर त उहे मुंहिंजा ॿार त बर्तानिया में आहिनि। अच्छा, पाण लंडन में हूंदा आहियो? पाण मां तक़रीबन लंडन या यूरोप जा जेके ॿिया मुल्क आहिनि। लंडन ऐं बर्तानिया साॻी ॻाल्हि आहे, हिकिड़े मुल्क जा ॿ टे नाला आहिनि, इंग्लैंड, हा, ॿार तव्हांजा हुते रहंदा आहिनि। खोड़ो ई नथो लॻे। बहरहाल अच्छा, खोड़ो आहे, निसार खोड़े ते यादि आयो त निसार खोड़े सामने मां वेठो हुउसि, मां निसार खोड़े मां चयो त इहो जेको आहे सो निसार अहमद खोड़ो साहब सीनियर सूबाई वज़ीर तालीम जो। हा, पोइ छा थी वियो? उन सां वेठा हुयो? पोइ छा थी वियो? त वेंदो आहे छा? उहो त मतिलबु वेंदो आहे छा? तालीम डिस्कस हले पियो हुन सां गॾु मूंखां, त मां चयो त निसार साहिबु इहे छा भला अॼुकल्ह इहे घोसलो मास्तरनि ते जेकी आहे हली रही आहे, थोरो ॾिसो हिनखे। त निसार साहिबु खिली करे मूं ताड़ो मिलायो मूंसां, खिली करे ईअं ॾाढो हथु ॾाढो वज़नी अथव, खिली करे मिलाए त इहो सॼी जेकी आहे सो शोशा मां पाण कराई आहे, घोसलो मास्तर जेको नालो थी वञे त निसार खोड़े जी जेको आहे सो हुकूमत दौरान, मिनिस्ट्री दौरान त तालीम ते वॾो असरु पियो हिकिड़े क़िस्म जो, ॿुधो। ऐं पंहिंजी तालीम न आहे, उहो तालीम जे वज़ीर सां वेठो हुजे त अजीब ॻाल्हि थी लॻे। बहरहाल तव्हांजी पंहिंजी तालीम केतिरी आहे? असां त तालीम तक़रीबन, असां छा, तव्हां पंज 6 ॼणा आहियो पाण में, मतिलबु तव्हांजी पंहिंजी ॻाल्हि थो कयां मां, अदबी लफ़्ज़ थो ॻाल्हायां न असां, इनफ़रादी तौर ते। मतिलबु तव्हां उहो आदी हो न, तूं अड़े ओए ए ओ लूसी ए, उनजा आदी हो न तव्हां, मतिलबु तव्हांखे इज़त वारा लफ़्ज़ रास नथा अचनि। असां या तव्हां करे ॻाल्हायूं त उहो न आहे, तूं करे ॻाल्हाए, तूं अड़े तूं न, तव्हां हाणे सियासतदान थियण जी कोशिशि न कयो। हा साहब हिन वक़्तु वेठो आहे ऑफिस में। केरु तव्हांजो PA आहे? जी जी, ड्राइवर आहे तव्हांजो? अच्छा अच्छा, बाबा प्रोग्राम में कीअं करी आहे? फोन कई आहे। जी जी, आवा ॻाल्हायोसीं सरदार साहब ॻाल्हाए छा मीटिंग जो मसइलो? हलो जी सर, जी जी, अच्छा का ॻाल्हि कोन्हे, अच्छा अच्छा हाउस ते, जी सर जी ठीकु आहे कोई का ॻाल्हि कोन्हे, ओके ठीकु आहे। अच्छा, 2 मिंट ते वेही रहो, डिस्टर्ब न कजांइ, ठीकु आहे? अच्छा, फोटे ज़रदारी जी फ़ोन हूंदी? करो साईं। फोटो ज़रदारी जेको इहो केरु आहे? सिंगर आहे साईं, एॾो वॾो ज़रदारी साहिब जी फ़ोन आहे बाबा। अलादा ज़रदारी जी ॻाल्हि कंदा हुआ। इहो केरु आहे? गुलूकार आहे साईं, कीती काले वेस वेठा रोंदा ज़ारो ज़ार होसीं, उहो ई को सलाम ॾेसी। तव्हां मूंखे अञा त सुञातो न आहे मां केरु आहियां, छा कंदो आहियां।
फ़ोन तव्हांखे शायदि हुनजी सिंगर जी आई हूंदी न त तव्हांजे पैसा रहियल आहिनि प्रोग्राम जा उहे ॾेई छॾियो। इन लाइ जंहिंखे घुरायो त पहिरियों जी नॉलेज रखो। नॉलेज त मां वठण जी कोशिशि कयां थो न प्रोग्राम जे दौरान ई। नॉलेज जी पहिरियां रिसर्च कयो, वञो कंप्यूटर ते इंटरनेट ते वञो, उन ते रिसर्च करे महिमान खे पोइ घुरायो। इहे तव्हां जेके एंकर जेके सिंधी आहे न, इहे माना ख़ुदा त सलाहियत ते अची विया बसि जेको माना पंहिंजे लेखे बसि रिसर्च करणी न आहे, माण्हू खे घुराइणो आहे, बसि हुन साम्हूं वेही ॻाल्हाइणो आहे, मश्करी करणी आहे। छा मश्करी? मां मश्करो लॻां तोखे, मतिलबु छा थो लॻां मां तोखे? लॻो त नथा पर आयो साईं ज़रूरु। अच्छा आहियां मां तव्हां जेके ॻाल्हियूं कयो तव्हांजी शादियुनि में तुरली टोपी पाए पुपुली वॼायूं आहिनि न, मां चवां भोली झुमिर खेॾियो आहे हुते, न मतिलबु कहिड़े क़िस्म मश्करो मां लॻां तोखे? न तव्हांजी जेके हरकतूं आहिनि न, मां लॻे थो हाणे तव्हांखे ज़रदारी जे करे ज़रदारी साहिब जी फ़ोन आई त ज़रूरु थी सघे थो रशीद ज़रदारी साहिब जी आई हुजे, डिप्टी कमिश्नर आहे टंडोला यार जो, तव्हांजी दोस्ती हुजे। नंढा माण्हू न, तव्हांजी सोच एतिरी आहे। डिप्टी कमिश्नर टंडोला यार जो डिप्टी कमिश्नर आहे, कमिश्नर डीसी, इहा सोच आहे तव्हांजी। SHO रशीद ज़रदारी साहिब जी फ़ोन अची सघे थी न तव्हांखे साईं? हाणे इहे बाबा ज़रदारी साहिब जेकॾहिं तव्हां चयो त थी सघे थो तव्हांजो एंकर पर्सन आहे असांजो शौकत ज़रदारी, हुनजी फ़ोन आई हुजे त प्रोग्राम मुंहिंजे में बि अचो। हेठि न, मथे अच थो। हेठि अचां थो, USA में रहे थो शौकत ज़रदारी, हेठि जी ॻाल्हि थो कयां। मथे अच थो। मां उन लेवल जो माण्हू न आहियां जेको तूं घुराए। इन लाइ तव्हांखे चवंदो रिसर्च कयो थोरी, बसि अची था वञो, मैट्रिक करे एंकर थी था वञो। यार तव्हां मूंखे मीज़ान रहमान थोरो अॻिते पढ़ो बि। मीज़ान रहमान मशहूरी कॉलेज जूं मीज़ान रहमान मशहूरी सम्झो आहे तव्हां मूंखे, मैट्रिक करे मां एंकर थी वञा तकड़ में बसि। न थो त उन किताब एतिरा पढ़िया हाणे दिमाग़ उनजो कमु नथो करे, हू त छा थी वियो। असांजो प्रोग्राम कुझु अहिड़े क़िस्म जो आहे, टिपिकल टाक थींदी आहे, ठीकु आहे न, टिपिकल कैरेक्टर ईंदा आहिनि। टिपिकल टाक माना इहा तो टिपिकल टाक करेंदो पियो, माना कहिड़ी नई ॻाल्हि हिन में तूं कई? हाणे मूंसां नई ॻाल्हि इहा आहे त तव्हां खां टिपिकल कहिड़ी ॻाल्हि हुई? टिपिकल मां इहा ख़बर न पए त फ़ोन कंहिंजी आई आहे, फ़ोन कंहिंजी आई त हेठि लेवल ते वरी फोटे ज़रदारी जी आई हूंदी, अलादा ज़रदारी जी आई हूंदी, शौकत ज़रदारी जी आई हूंदी, रशीद ज़रदारी साहिब डिप्टी कमिश्नर वधि में वॾी लेवल इहा आहे तव्हांजी। ॿियो छा? हल मां हिंट ॾियां थो कंहिंजी फ़ोन हुई। कंहिंजी फ़ोन? उन ते नारा बि ठाहिया आहिनि खोड़, उन ते नारा बि ठाहिया आहिनि, एक भारी एक भारी एक भारी। आसिफ अली ख़ान ज़रदारी साहिब जी फ़ोन हुई तव्हांखे? सब पे भारी आसिफ ज़रदारी, अॻूणो सदर पीपल्स पार्टी जो को चेयरमैन, उन तव्हांखे फ़ोन कई? छो हैरत कहिड़ी ॻाल्हि आहे हिन में? नथो करे सघे? किथे मुलाक़ात थी आहे हुन सां तव्हांजी? मुलाक़ात थिए न थिए, फ़ोन त अची सघे थी न, फ़ोन त कंहिंजी बि अची सघे थी न, फ़ोन नथी अची सघे। अच्छा छॾी ॻाल्हि कई त मां उन ॾींहुं वेठो पंहिंजो शाहरुख खान सां, शाहरुख खान सां वेठो, शाहरुख खान मथो ऋतिक रोशन अची वियो। ऋतिक रोशन जॾहिं मूंखे ॾिठो त ईअं पेरनि में किरी पियो अची। किथे वेठा हुयो शाहरुख खान सां? पठाण वारे होटल ते? शाहरुख खान बॉलीवुड स्टार आहे, किंग खान। इहो शाहरुख जेको जोखियो आहे उहो मां नथो चवां, बाक़ी कहिड़ी ॻाल्हि था कयो? शाहरुख खान इहो जेको तूं हाणे जो नालो वरितो, गोरी जो मुड़ुसु? गोरी जो मुड़ुसु। गोरी त तव्हां ईअं था चओ तकड़ में लाहौर में रहंदी आहे गोरी। शाहरुख खान रहिया, ऋतिक रोशन, तव्हां किथे वेठा किथे आहे इहो ॿुधायो? थोरी वॾी सोच रखो, वसी सोच रखो। वसी सोच कीअं रखूं? किराए जे घर में रहण वारा वसी सोच कीअं था रखी सघनि साईं? थोरी वसी सोच रखो। इहे ॻाल्हियूं ॿुधाइण जूं न आहिनि मीडिया ते। किराए जे घर में मां तो घर ॾेई छॾियो, तूं किराए जो घर ॿुधाए मां तो घर ॾेई छॾियो, न तुंहिंजो पंहिंजो वैल्यू किरियो, तुंहिंजो पंहिंजो वैल्यू घटि थी वियो मुंहिंजे साम्हूं। तूं हेतिरो थी वएं, जेको हेॾो वेठे न ईअं हेॾी मुंडी हुई, हेॾी मुंडी ईअं कारी, हेतिरी थी वई मुंहिंजे साम्हूं, हेतिरी थी वई। हाणे बहरहाल नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो, मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ।